बुलेटिन की शुरुआत में अहम खबर वाक़िदाल कौमी असेंबली का पोइ सेनेट में इलेक्शन एक्ट में तरमीमी बिल अक्सरियत राय से मंजूर करे वरतो आगे अहम खबर ही आवाज से शेयर क्यों पिया कौमी सेनेट भी इलेक्शन एक्ट में तरमीमी बिल अक्सरियत राय से मंजूर करे वरतो सेनेट जो चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी की सदारत में थियो जंहिंमें हुकूमत तरफ इलेक्शन एक्ट तरमीमी बिल 2024 पेश कयो वियो जंहिंखे राय सां मंजूर करे वरितो। बिल जी मंजूरी दौरान मुखालिफ धुर एहतजाज नारेबाज़ी कई। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया क़ौमी असेंबलीअ खां पोइ सेनेट बि इलेक्शन ऐं तरमीमी बिल अक्सरियत राय सां मंजूर करे वरितो। सेनेट जो इजलास चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जी सदारत हेठि थियो जंहिंमें हुकूमत तरफ़ां इलेक्शन एक्ट तरमीमी बिल 2024 पेश कयो वियो जंहिंखे ऐवान अक्सरियत राय सां मंजूर करे वरितो। बिल जी मंजूरी दौरान मुखालिफ धुर एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। क़ौमी असेंबली खां पोइ सेनेट बि इलेक्शन एक्ट में तरमीमी बिल अक्सरियत राय सां मंजूर करे वरितो। सेनेट जो इजलास चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जी सदारत में थियो जंहिंमें हुकूमत तरफ़ां इलेक्शन एक्ट तरमीमी बिल 2024 पेश कयो वियो जंहिंखे ऐवान अक्सरियत राय सां मंजूर करे वरितो। बिल जी मंजूरी दौरान मुखालिफ धुर एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। क़ौमी असेंबली खां पोइ सेनेट बि इलेक्शन एक्ट में तरमीमी बिल अक्सरियत राय सां मंजूर करे वरितो। सेनेट जो इजलास चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जी सदारत में थियो जंहिंमें हुकूमत तरफ़ां इलेक्शन एक्ट तरमीमी बिल 2024 पेश कयो वियो जंहिंखे ऐवान अक्सरियत राय सां मंजूर करे वरितो। बिल जी मंजूरी दौरान मुखालिफ धुर एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवांखे ॾियूं पिया त क़ौमी असेंबली खां पोइ सेनेट बि इलेक्शन एक्ट में तरमीमी बिल अक्सरियत राय सां मंजूर करे वरितो आहे। सेनेट जो इजलास चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जी सदारत में थियो जंहिंमें हुकूमत तरफ़ां इलेक्शन एक्ट तरमीमी बिल 2024 पेश कयो वियो जंहिंखे ऐवान अक्सरियत राय सां मंजूर करे वरितो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त क़ौमी असेंबली खां पोइ सेनेट बि इलेक्शन एक्ट में तरमीमी बिल अक्सरियत राय सां मंजूर करे वरितो।